अस्सलाम वालेकुम दोस्तों। लेरी अञा ॿार ई हुयो त हिन जो पीउ वफ़ात करे वियो। उनजे घरेलू माली हालात ख़राब थियण करे उनजी माउ पंहिंजे ऐं ॿिनि ॿारनि जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ फलाही इदारनि खां मदद वठणु शुरू कई। लेरीअ खे उन्हनि हालतुनि करे स्कूल बि छॾिणो पियो। हू कमु त कंदो रहियो पर उनखे रेडियो ते ॻाल्हाइणु तमामु घणो पसंदि हुयो। इन लाइ हू बेचैन रहंदो हुयो। थियो ईअं त लेरीअ जी मुलाक़ात हिकु अनाउंसर सां थी। उन लेरीअ खे फ्लोरिडा वञणु ऐं उते पंहिंजी क़िस्मत आज़माइण जो मशवरो ॾिनो। लेरी ख़राब हालतुनि हुजण बावजूदि पंहिंजो सामान समेटे निकिरी पियो। उते हू ॾींहं राति मुख़्तलिफ़ रेडियो स्टेशन्स ते वेंदो रहियो ऐं मुलाज़मत लाइ कोशिशि कंदो रहियो। आख़िरकार हिकु नंढे रेडियो स्टेशन ते हिनखे नौकिरी मिली वई। हिते हुनजो कमु सफ़ाईअ जो ख़्यालु रखणु ऐं महिमाननि जी ख़िदमत करणु हुयो। हिकु अहिड़ो कमु जंहिंखे असीं नंढो चवंदा आहियूं। उते हुनखे इत्मीनान हुयो त हलो रेडियो जी नौकिरी त मिली वई, हिते रही पंहिंजा जोहर ॾेखारण जो मौक़ो बि मिली वेंदो। ईअं ई थियो। जॾहिं कोई अनाउंसर रेडियो छॾे वञे त रेडियो जो मालिक लेरी खे उन जी जाइ ते विहारे छॾींदो हुयो। किसो मुख़्तसिर त उहो छोकिरो जेको पंहिंजे वालिद जी वफ़ात करे पंहिंजी तालीम बि जारी न रखी सघियो, आहिस्ता आहिस्ता नंढपण में ई पंहिंजे शौक़ खे सुञाणे उन जे ख़ातिर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु थी वियो। घर खां निकितो, मसइलनि ऐं मुश्किलातुनि जे बावजूदि हिन पंहिंजे गुफ़्तगूअ जे पुरकशिश अंदाज़ ज़रिए माण्हुनि जी दिलि मोहे वरिती। हा, थी सघे थो त तव्हां ॼाणींदा हुजो हुनजो नालो लेरी ज़ीगर हुयो, जेको बाद में लेरी किंग जे नाले सां मशहूरु थियो। थी सघे थो अवां CNN या CBS ते लेरी किंग लाइव या लेरी किंग नाउ ते TV टॉक्स ॾिठियूं हुजनि। लेरी किंग ॻाल्हाइण जो बादशाह मञियो वेंदो आहे ऐं इन ॻाल्हि ते तव्हां ज़रूरु इतफ़ाक़ कंदव त ज़िंदगीअ में जिन महारतुनि जी ज़रूरत आहे उन्हनि मां ॻाल्हाइणु सभ खां पहिरें नंबर ते आहे। लेरी किंग हूअं त इन मौज़ूअ ते केतिरा ई किताब लिखिया आहिनि। हिन वीडियो में हुन जी जग मशहूरु किताब हाउ टू टॉक टू एनीवन एनी टाइम एनीवेयर मां कुझु मुफ़ीद मशवरा अव्हां खे ॿुधायूं था। सभ खां पहिरीं शइ आहे पंहिंजे शर्म ऐं झिझक ते क़ाबू पाइणु। काफ़ी माण्हू पैदाइशी शर्मीला हूंदा आहिनि। माण्हुनि सां, ख़ासि करे नवनि माण्हुनि सां ॻाल्हाइणु शुरू करण में झिझक महसूसु कंदा आहिनि। कंहिंसां ॻाल्हाइणु शुरू करण खां पहिरियां ज़रूरी आहे त साम्हूं वारो अव्हां लाइ भलो ऐं आरामदह महसूसु करे। उनजो हिकु तरीक़ो इहो आहे त तव्हां उन्हनि खां उन्हनि जे बारे में पुछो। माण्हुनि सां अगरि उन्हनि मुतलिक़ सवाल कया वञनि त हू अव्हां सां कलाक गुफ़्तगू करण लाइ तयारु थी वेंदा। अव्हां उन्हनि खां नालो, पेशो या उन्हनि जे मुस्तक़बिल मुतलिक़ पुछी सघो था। ॿियनि सां ॻाल्हाइण लाइ फ़लसफ़ी या गहरी ॻाल्हि शुरू करण जी ज़रूरत नाहे हूंदी। जीअं अव्हां खे झिझक थिए पई, साम्हूं वारो बि ईअं ई महसूसु करे थो। उन करे फ़िकिर करण जी ॻाल्हि नाहे। पहिरियों अव्हां गुफ़्तगूअ जो आगाज़ करे बाज़ी मारे वठो। अहिड़ा सवाल न कयो जंहिंजा जवाब फ़क़ति हा या न में हुजनि। मिसलन, छा अव्हां खे हीउ होटल भलो लॻंदो? हा या न। अगरि सवाल न में आयो त अव्हां जी कम्यूनिकेशन त वई। त पोइ कहिड़ा सवाल कजनि? अहिड़ा सवाल कयो जीअं गुफ़्तगूअ जी हौसला अफ़ज़ाई थिए ऐं वधीक ॻाल्हाइण लाइ दिलि चवे। जीअं, अव्हां खे हिन होटल जो खाधो कीअं लॻो? गुफ़्तगू करण लाइ 3 शयूं ज़हन में रखो। पहिरियों, ॿुधो। इहा आम ग़लती हूंदी आहे त माण्हू बसि उन इंतज़ार में हूंदा आहिनि त साम्हूं वारो पंहिंजी जल्द ॻाल्हि ख़तमु करे त मां पंहिंजी ॻाल्हि शुरू कयां। या कुझु माण्हू ॻाल्हाइणु शुरू कंदा आहिनि त इन ॻाल्हि जी परवाह न कंदा आहिनि त साम्हूं वारो दिलचस्पी वठे थो या न, बसि पंहिंजी ॿारे ॾींदा आहिनि। अगरि अव्हां चाहियो था त माण्हू तव्हांजी गुफ़्तगूअ में दिलचस्पी वठनि त ॿियनि जी ॻाल्हि तवजा सां ॿुधो ऐं उन दौरान अव्हां अहिड़ियूं पॉइंट्स नोट कयो जंहिंसां अव्हां वधीक सवाल करण जे क़ाबिल थी वञो। अहिड़ी तरह उनखे वधीक ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो ऐं जॾहिं अव्हां उनखे तवजा सां ॿुधंदव त हू बि अव्हां खे तवजा सां ॿुधंदो। ॿियनि में दिलचस्पी वठो। अगरि कोई माण्हू अव्हां सां अहिड़ी गुफ़्तगू करे थो जंहिंमें अव्हां खे दिलचस्पी नाहे त अव्हां उबासियूं ॾींदव ऐं अॻिली मरतबा उन सां मिलण खां लवाईंदव। त सोचो, कोई ॿियो माण्हू अव्हां सां मिलणु पसंदि कंदो जंहिंजी गुफ़्तगूअ में अव्हां दिलचस्पी नथा वठो। ॻाल्हि बराबरि आहे। ज़रूरी नाहे त अव्हां खे ॿियनि जी गुफ़्तगू वणे, पर अव्हां खे ज़ोरीअ दिलचस्पी वठणी पवंदी। जॾहिं हू अव्हां खे पंहिंजी ॻाल्हि में दिलचस्पी वठंदे ॾिसंदो त ईअं हू अव्हां खे सम्झणु शुरू कंदो। ॿियनि सां पुरखुलूस रहो। घणा माण्हू इन ॻाल्हि जो मतिलबु सम्झंदा आहिनि त बसि इहो ड्रामो करिणो आहे या इहो कूड़ ऐं धोखो नाहे। जी बिल्कुलु आहे। असां जिन शयुनि जो ज़िक्र करे आया आहियूं उहे ज़रूरु करणियूं आहिनि, पर उन सां गॾु मोहबत ऐं ख़ुलूस बि ज़रूरी आहे। ऐं इहो ख़ुलूस ऐं एतिराम ज़ाहिरी न, पर दिली गहराइनि सां हुजे। अगरि अव्हां कुझु लिकाइण या कूड़ ॻाल्हाइण जी कोशिशि कंदव त तव्हांजी गुफ़्तगू मां दिलचस्पी ख़तमु थी वेंदी। कीअं लॻा अव्हां खे लेरी किंग जा मशवरा? कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। हीउ वीडियो ॾिसणु काफ़ी न आहे। अगरि वक़्तु आहे त ॿाहिरि वञो ऐं कंहिं अहिड़े फ़र्द सां जंहिंसां अव्हां अॼु ताईं ॻाल्हाए न सघिया आहियो, हिननि मशवरनि जी रोशनीअ में उन सां ॻाल्हाइणु शुरू कयो। पंहिंजो वधि खां वधि ख़्यालु रखंदा। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।